अस्सलाम वालेकुम दोस्त, विगोटेल i251 जो सेट है जिन नेटवर्क प्रॉब्लम है। तव्हांखे ॿुधाईंदासीं नेटवर्क प्रॉब्लम इन जो कीअं हल थींदो। ही सेट आहे जेको नो सर्विस पियो करे। हिन जे नेटवर्क जी ख़राबी असां कीअं कढंदासीं तव्हांखे वीडियो में ॿुधाईंदासीं। हिन जी IC वग़ैरह ख़राब ना आहे, हिन जी एंटीना बोर्ड सां टच न पई थिए। हिन खे असां इन करे चार्जर जी तार खणी उहा एंटीना सां वेड़े ऐं बोर्ड सां शोल्डर करे छॾींदासीं, जीअं हिन खे मज़बूत नेटवर्क मिली सघे, सिग्नल मज़बूत खणंदो पोइ। असां एंटीना में हींअर वेड़ींदासीं। असां हाणे सुक कंदासीं वकड़ ॾेई हिन खे। वकड़ ॾियूं पिया हिन खे हींअर असां। हाणे हिन खे असां कैंची सां कटींदासीं या ब्लेड वग़ैरह सां कटींदासीं। हे ॾिसो, मां कैंची सां कटियां पियो हिन खे। हाणे असां ॿी साइड खां बि हिन खे तार वेड़ींदासीं, ॿी तार वेड़ींदासीं हिन खे। मां हिन खे बैटरी ॾिनी आहे, जीअं सर्किट केसिंग खां थोरो मथे थी वञे, हेठी साइड खां। हाणे हिन खे बि असां वकड़ ॾींदासीं ऐं सुक कंदासीं एंटीना सां। हिन खे बि असां कैंची सां कटे हिकु जेतिरो कंदासीं। हिन खां पोइ असां हे ॾिसो तव्हां, हिकिड़ी तार लॻी वई आहे, हे ॿी तार लॻी वई आहे। हाणे असां बोर्ड जे जंहिं जॻह ते एंटीना लॻंदी आहे उन जॻह ते शोल्डर कंदासीं। हे हिन जे लाउड में चिंबड़ी विया आहिनि नट। हाणे असां हिन जॻह ते शोल्डर कंदासीं, हिन जॻह ते जंहिं जॻह ते एंटीना लॻंदी आहे शोल्डर करे पोइ इहे तारूं उन में टच कंदासीं। हे ॾिसो, मां शोल्डर कयां पियो। शोल्डर करे पोइ इहे तारूं हिन सां टच कंदासीं। हे सही नमूने सां टच न पई थिए, इन करे मां थोरो हिन खे सवलो करे रखंदुसि त जीअं इहे तारूं सर्किट सां टच करे सघां। हाणे हिन खे असां खोलींदासीं। वो तारूं थोड़ी नंढड़ियूं थी वियूं, इन करे नपी जेको आहे सो टच थियनि हुन सां, टाको न पियो लॻे।
इन करे हिन में नट लॻियल हूंदा आहिनि, 2 नट लॻियल हूंदा आहिनि। ये 2 नट असां खोले पोइ हिन सर्किट खे आज़ादु कंदासीं केसिंग खां। हे बि नट खोली वियो। हाणे असां हिनखे चिमटी सां आज़ादु कंदासीं। ही पेपर हिन जो अहिड़े तरीक़े सां लाहिणो आहे जीअं हिन जे कैमरा जा कनेक्शन हूंदा आहिनि, लाउड जा कनेक्शन हूंदा आहिनि, जीअं उहे छिॼी न पवनि। हीअ आज़ादु थी वियो आहे अॼु खां, केसिंग खां आज़ादु थी वियो आहे। हाणे ही जेके कनेक्शन आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त कहिड़े तरीक़े सां लॻंदा। हिन ॻाल्हि जो ध्यानु रखिणो आहे त जहिड़ी साइड जो आहे उन ई साइड जो कनेक्शन हिन में लॻे। हाणे ही हिते मां हिन सां शोल्डर कंदुसि। हे हिते शोल्डर थी वियो। ॿी तार बि मां इन जे भरिसों वारे शोल्डर कंदुसि। हिनखे थोरो मज़बूत करिणो आहे, मज़बूत कयां पियो मां। तक़रीबन ही हाणे लॻी वियूं 2 तारूं। हाणे असां हिनखे फिट कंदासीं। ये ॾिसी सघो था तव्हां, मां मज़बूत करियां पियो हिनखे। हे ॾिसो, ॿिन्ही साइडुनि खां तारूं लॻियल आहिनि। हाणे हिनखे असां बंदि कंदासीं। कनेक्शन लॻी विया आहिनि। ही कनेक्शन जेके लॻाया आहिनि असां, हिन में नेटवर्क मज़बूत थी वेंदो सेट जो, मोबाइल जो नेटवर्क मज़बूत थी वेंदो। हाणे असां बंदि कयूं पिया, तव्हांखे चेक कराईंदासीं। असां हिन जी माइक सिधी कंदासीं। हाणे असां हिनखे फिट करे ऐं स्टार्ट करे ॾिसंदासीं। माइक सिधी करे रखी आहे मां हिन जी। हाणे हिन जो हे सेट कंदासीं जेको असां लाथो। हाणे हिन में बैटरी विझी स्टार्ट करे था ॾिसूं। सेट स्टार्ट थी वियो आहे। हाणे हिन जो चेक कंदासीं त सिग्नल खणे थो या नथो खणे। सर्चिंग में आहे, हे ज़ोंग लिखी आयो आहे, ज़ोंग सिम हिन मां लॻाई आहे। तव्हां ॾिसो हिन जो नेटवर्क तक़रीबन फुल आहे, बिल्कुलु फुल थी वियो आहे। ऐं हे किथे बि ॿाहिरि वारी साइड ते हलियो वेंदो त फुल खणंदो सिग्नल।